असां ज़िंदगीअ में अक्सर नंढनि फ़ाइदनि खे ॾिसंदे वॾनि फ़ाइदनि खे नज़रअंदाज़ करे छॾींदा आहियूं, जिन में केतिरियूं ई अहिड़ियूं आदतूं आहिनि जेके ज़ाहिरी तौर ख़तरनाक नाहिनि हूंदियूं, पर कंहिं न कंहिं तरीक़े सां असांजे सिहत खे नुक़सान पहुचाईंदियूं आहिनि। कुझु अहिड़ियुनि ई आदतुनि बाबति ॼाणणु ज़रूरी आहे। सभिनी खे ख़बर आहे त नेरनि ॾींहं जी अहम ग़िज़ा हूंदी आहे ऐं इन खे छॾण सां गंभीर मसइला थी सघनि था। नाश्तो छॾण सां वज़न वधंदो आहे, जॾहिं त रत में शुगर जो मिक़दार बि वधी वञे थो। इन सां गॾोगॾु नाश्तो छॾण सां तव्हांजो मेटाबॉलिज़म बि सुस्त थी वेंदो आहे, जंहिंसां तव्हांखे वधीक खाइण जी तलब थींदी आहे ऐं वज़न वधंदो आहे। जेके माण्हू रोज़ नेरनि कंदा आहिनि उहे वधीक कैलोरीज़ इस्तेमाल कंदा आहिनि। इन्हनि जो मूड बहितर रहंदो आहे ऐं कम ते बहितर नमूने ध्यानु ॾेई सघंदा आहिनि। अॼुकल्ह टेक्सनेक सिंड्रोम नाले हिक बीमारीअ ते घणी ॻाल्हि ॿोल थी रही आहे, जंहिंजो मुस्तक़िल बुनियादुनि ते नुक़सान पहुचे थो। पंहिंजी फोन्स खे ॾिसण लाइ असां पंहिंजे कंध खे जंहिं अंदाज़ में रखंदा आहियूं, इन सां कंध ते दबाव वधंदो आहे ऐं यकीन करियो या न, पर डिघे अरसे ताईं ईअं करण सां तव्हांखे सर्जरीअ जी ज़रूरत बि पइजी सघे थी। जेकॾहिं तव्हां वज़नी वॉलेट या बटूअ खे पंहिंजे पोएं खीसे में रखंदा आहियो त ॼाणी वठो मुस्तक़बिल में इहा आदत तव्हांजी चेल में तकलीफ़ जो सबबु बणिजी सघे थी। इन कैफ़ियत खे आम ॿोलीअ में वॉलेट सयाटिका चयो वेंदो आहे। औरतुनि जे भेट में इहा बीमारी मर्दनि खे वधीक थियण जा इम्कान हूंदा आहिनि, छो त मर्द घणो वक़्तु वॉलेट खीसे में रखण जा आदी हूंदा आहिनि। इन दौरान ड्राइविंग या ॿी सरगर्मी करण सां चेल जे रगुनि ते ज़ोर पवंदो आहे। वधीक अरसे ताईं इहो अमल जारी रखण सां तव्हां लाइ मसइला पैदा थी सघनि था। तंहिं करे एहतियात कंदे वॉलेट खे पोएं न अॻे खीसे में रखो। मुख़्तलिफ़ मुतालनि में इहा ॻाल्हि साम्हूं अची चुकी आहे त हिक जाइ ते घणो वक़्तु वेठल रहण जी आदत सां मौत जो इम्कान वधी वञे थो। घणो वक़्तु वेहंदड़ माण्हू कैंसर या दिलि जे मर्ज़नि जो शिकार थी सघनि था। इन खां सवाइ जेकॾहिं तव्हां रोज़ 12 कलाक या इन खां वधीक कुर्सीअ ते वेहो था त शुगर जा इम्कान बि 80% वधी वेंदा आहिनि। वर्जिश न करण या जिस्मानी सरगर्मी न हुजण मुख़्तलिफ़ बीमारियुनि जो वॾो सबबु हुजण सां गॾोगॾु दुनिया में मौत जो चोथों सभ खां वॾो सबबु आहे।